एगारोफोबिया यानी अड़िन जगह ते खौफ थे मानू के या परेशानी वठी वने जिते लगे तो मुझे मदद न मिली सकती या मां निकरी न सकंदुसि सवलाई से। जी मिसाल कुछ माण्हुनि में इहा हूंदो आहे त मां अगरि कंहिं बंदि जगह में वेहां हिते मूं कुझु थी वञे त निकिरी कोन सघंदुसि, मूंखे का मदद कीअं मिलंदी। पोइ कुझु माण्हुनि खे इहा अहिड़ी तकलीफ़ हूंदी आहे जो काफ़ी जॻहियुनि ते उन्हनि खे तकलीफ़ हूंदी आहे। यानी कुझु माण्हू चवंदा आहिनि त लिफ्ट में अंदरि न वञा, अंदरि वेंदुसि उते थी वई त पोइ लिफ्ट त बीहंदी कोन, पोइ लिफ्ट में वञण खां उनखे परेशान थींदा। कुझु माण्हू ईअं आहे सिनेमा हॉल में वेहंदा त या बस में वेहंदा त चवंदा असां पासे वारी सीट खां वेहूं, अगरि विच में वेहां अगरि मूंखे तकलीफ़ थिए का डर मूं निकिरी कीअं सघां। या वेहंदा कंहिं जॻह ते दरीअ जे भरिसां वेहंदा, दर जे भरिसां वेहंदा, उनखे ख़ौफ़ थींदो अगरि मूंखे तकलीफ़ अचे त मां जीअं निकिरी सघां, मूंखे का हेल्प मिली सघे। उनखे ख़ौफ़ थींदो आहे मथां मूं कुझु थी न वञे, को दिलि जो दौरो पइजी वञे, या कॾहिं कॾहिं ईअं ई उनखे घबराहट थींदी आहे अहिड़ियुनि जॻहियुनि ते जेकॾहिं अकेलो माण्हू वेहंदो आहे उते। कॾहिं कॾहिं अहिड़े माण्हुनि खे कंहिं लाइन में बीहंदा उते तकलीफ़ थींदी, हितां मां निकिरी कीअं सघंदुसि। या कॾहिं कॾहिं जेको आहे कंहिं पब्लिक ट्रांसपोर्ट में वेहंदा उते तकलीफ़ थी त हिते कुझु तकलीफ़ थी बस त बीहारींदो न आहे, पोइ मां कीअं निकिरी सघंदुसि हितां। अगरि माण्हू खे ख़ौफ़ थिए काफ़ी जॻहियुनि ते जीअं मां ॿुधायो इहे त पोइ चवंदा हुनखे एगारोफोबिया आहे। हाणे इहा काफ़ी आम बीमारी आहे। ऐं कुझु माण्हू त वीचारा घरों ई न निकिरंदा आहिनि ॿाहिरि न करे, त ॿाहिरि निकिरा मां अकेलो वञा कुझु थिए त मूंखे कीअं मदद मिलंदी, कंहिं ॿिए शहर न वेंदा त मां वञा त मूंखे कीअं मदद मिलंदी। पोइ अहिड़े क़िस्म जी कैफ़ियत में माण्हू मुंहिंजी ज़िंदगी माण्हू जी सफ़ा बंदि थी वेंदी आहे। तंहिं करे हिन जे इलाज जी ज़रूरत आहे। दवाऊं बि आहिनि इलाज जूं, डॉक्टर सां मशवरो कंदव त ॿुधाए सघनि था, पर तरीक़ा जेके मां ॿुधायां थो इहे उहे तरीक़ा आहिनि जेके मां ॿियनि वीडियोज़ में ॿुधायां त कंहिं बि क़िस्म जे ख़ौफ़ खां कीअं मुंहुं ॾिजे। हाणे हिकिड़ो त इहो आहे जीअं मां ॿुधायो आहे रिलैक्सेशन एक्सरसाइज़ या डीप ब्रीदिंग एक्सरसाइज़, जंहिंमें माण्हू सिखे पहिरियों त वॾा वॾा साह खणे ऐं जेको आहे वॾा वॾा साह ॿाहिरि कढे ऐं आराम आराम सां आहिस्ते आहिस्ते, त जॾहिं हुनखे अहिड़ो ख़ौफ़ थिए परेशानी थिए कंहिं बि जॻह ते त उहो एक्सरसाइज़ करे त हुनजी परेशानी घटिजी वेंदो। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त पहिरियों जेको आहे कोशिशि करे त भई मूंखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शइ खां ख़ौफ़ थींदो आहे। मिसाल कोई चए त भई मूंखे ख़ौफ़ थींदो आहे बस में वेहण खां ख़ौफ़ थींदो आहे या मूंखे जहाज़ में वेहण खां ख़ौफ़ थींदो आहे, पहिरियों त उहो पहिरियों नोट करे त कहिड़ियुनि शयुनि खां थींदो आहे। पोइ कंहिं हिकु शइ खां पहिरियों अमल शुरू करे, हिकिड़ी शइ ते पहिरियों नंढी शइ करे उन में आहिस्ते आहिस्ते वधाईंदो वञे, जीअं तजुर्बो वधे पोइ ॿियनि वॾनि शयुनि ते कमु करणु शुरू करे। जीअं मिसाल अगरि ख़ौफ़ आहे बस में वेहण खां त पहिरियों इहो कंदो त भई कंहिं नंढे सफ़र ते वञे, जेको मिसलनि कोई 10 मिंटनि जो बस में सफ़र हुजे, भई वञे 10 मिंटनि में बस बीहंदी ऐं बस में त हुनखे ॿुधाइजे भई अगरि बस में तो कुझु थींदो त तूं सोच त हेतिरा माण्हू हूंदा तोखे मदद मिली सघंदी। तूं ॿुधाए अगरि कोई माण्हू बस में किरी पवंदो, कंहिंखे दौरो पइजी वेंदो त हुनखे अस्पताल त खणी वेंदा न, त माना तूं सोच त किथे बि वेंदी आहे त तोखे माण्हू घणा आहिनि हुते तोखे पुॼाइनि किथे। पोइ उनखे हिमत आया पिए चइबो पहिरियों नंढो सफ़र करे 10 मिंटनि जो 5 मिंटनि जो, पोइ आहिस्ते आहिस्ते वधाईंदो वञे। वरी जॾहिं ख़ौफ़ थिए हुनखे त उहा एक्सरसाइज़ करे आहिस्ते आहिस्ते ईअं कोशिशूं कंदो त पोइ उन हिकिड़े ख़ौफ़ खां मुंहुं ॾेई वेंदो। वरी उनखे ॿियो ख़ौफ़ ते महिनत कजे। अगरि जहाज़ में वेहण खां ख़ौफ़ आहे त पहिरियों पहिरियों हुनखे भई इमेजिन कराइजे, ज़हन में सोच त जहाज़ में वेहबो त छा थींदो, भई दिलि जो दौरो पइजी वेंदो, भई दिलि जो दौरो पवंदो त जहाज़ बीहारे लाहींदा बि आहिनि कंहिंखे थींदो आहे। नंबर ॿियो इहो आहे त घणा चांस आहिनि दौरो थिए, तोखे दिलि जी बीमारी न आहे दौरो तोखे छो थींदो। नंबर टी ॻाल्हि आहे उनखे सेखारिबो त जॾहिं तूं वञे त पहिरियों सोच त दिलि तेज़ी सां धड़के त हिनजो मक़सदु न आहे दौरो थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तूं अकेलो न हूंदे उते। टी ॻाल्हि इहा आहे त उते जेकॾहिं तूं वेठो आहे, जेकॾहिं उते अगरि ख़ौफ़ वेहे थो ज़हन में त तूं पाण जे ज़हन खे डिस्ट्रैक्ट करे ॿिए पासे करे ॾे। जीअं मिसाल टीवी ॾिसो, जीअं ॿिए पासे हलियो वञे, कुझु ज़हन में ॿी ॻाल्हि आहे, हाणे कोई किन खे चइबो आहे भई कंहिं मज़हबी का शइ पढ़ तूं ज़हन में त जीअं ओॾे फोकस कर, पोइ हिन सां आहिस्ते आहिस्ते हुनजो फोकस चेंज थी वेंदो। पर ईअं ग्रेडेड एक्टिविटी कबी उन हिकिड़ी नंढी शइ कराइबी, पोइ उन ते जेको आहे क़ाबू पाए वञे, पोइ अञा मथे वञे, पोइ मथे वञे, हिकदमि वॾी शइ में ॾुखियो थी वेंदो आहे। हालांकि इहो बि तरीक़ो आहे, हिनखे फ्लडिंग चवंदा आहियूं, पर इहो डॉक्टर कराईंदा, घर वेठे तव्हां न करे सघंदव। इन तरीक़े सां माण्हू कोशिशि कंदो त आहिस्ते आहिस्ते इन ख़ौफ़ ते क़ाबू पाइजी वेंदो, जंहिंखे चइबो आहे एगारोफोबिया, या अहिड़ो ख़ौफ़ जंहिंमें ईअं लॻे त मां जिते मथां मूंखे का मदद न मिले इन जॻह ते वञण खां ख़ौफ़ थिए। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे इनखे लाइक कयो, इनखे शेयर कयो, घणे खां घणो शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं घणे या घणे माण्हुनि खे मालूमात थिए। महिरबानी तव्हांजी।